बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाढ़ई पसे पाण खे पाढ़ई महबूब पाढ़ई खलके खूब पाढ़ई तालिब तंजो। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त अमी सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जी पंहिंजी हिन स्पेशल ट्रांसमिशन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। बल्कि अव्हां सभिनीनि जी थोराइती पिणु आहियां त एॾो मुहबत सां ही प्रोग्राम हिन ट्रांसमिशन खे पसंदि कंदा आहियो, ॾिसंदा आहियो। अव्हां जूं इलाही सारियूं कॉल्स बि ईंदियूं आहिनि, इलाही सारा तव्हांजा सवालात बि हूंदा आहिनि जिन खे यकीनन मुंहिंजी त कोशिशि हूंदी आहे त अलामा साहब सां डिस्कस असां कयूं ऐं अव्हांखे अव्हांजे सवाल जो जवाबु मिले। माशाअल्लाह सा रहमतुनि जो अशरो, वरी मग़फ़िरत जो अशरो, ऐं हीउ जेको अशरो आहे जहन्नम खां छोटकारे जो निजात जो अशरो आहे। ऐं हीअ ट्रांसमिशन माशाअल्लाह सां ॾाढे सुहिणे अंदाज़ में सभिनीनि रोज़नि में अव्हां ताईं पहुती आहे ऐं हिन में यकीनन अव्हां सभिनीनि जो साथ बि आहे, मुंहिंजी पूरी टीम जो साथ बि आहे। ऐं समूरी सिंध मां आयल असांजा मुअज़्ज़िज़ महिमान जेके बि नात ख़्वां अचनि था, जेके बि हिते अची करे पढ़नि था पंहिंजो ख़ूबसूरत आवाज़ जंहिंजी सॼो साल हू प्रैक्टिस कंदा आहिनि ऐं पोइ यकीनन हिन प्रोग्राम में जॾहिं हू शामिलु थियनि था त सुहिणे अंदाज़ में उहो प्रोग्राम ख़ूबसूरत बणिजी अव्हां ताईं पहुचे थो। अच्छा, अॼु काफ़ी सुठा टॉपिक्स आहिनि। अॼु उन्हनि सभिनीनि टॉपिक्स ते मां ॻाल्हाइणु चाहींदमि। स्पेशली माउ बाबति ॻाल्हाइणु चाहींदमि, माउ जी मुहबत ते मां ॻाल्हाइणु चाहींदमि। माउ जी उहा मुहबत आहे जेका दुनिया में बेलोस मुहबत आहे, जंहिंमें का बि लालच न हूंदी आहे। माउ जी मुहबत में अव्हीं को नुस्ख़ नथा कढी सघूं। माउ जी मुहबत ते अव्हांखे को डाउट न हूंदो आहे। माउ जी दुआउनि में यकीनन असरु हूंदो आहे। माउ जे क़दमनि हेठि जन्नत रखी वई आहे ऐं माउ जी दुआ जन्नत जी हवा चयो वेंदो आहे। माउ उहा हस्ती आहे, जॾहिं असां तकलीफ़ में हूंदा आहियूं, दर्द में हूंदा आहियूं त उन माउ खे उहा तकलीफ़ थींदी आहे, उहो दर्द थींदो आहे। जॾहिं असांजी निंड फिटल हूंदी आहे त उन माउ जी निंड बि फिटंदी आहे। जॾहिं असां बेचैन हूंदा आहियूं त उहो बार बार अची असांखे ॾिसंदी आहे, असांखां पुछंदी आहे ऐं असांजी बेचैनी जे करे उहा बेचैन थींदी आहे। माउ उहा हस्ती आहे, जॾहिं असां घर खां निकिरंदा आहियूं त अणगणियूं असांखे दुआऊं ॾींदी आहे। जेसीं ताईं उनजी नज़र वेंदी आहे तेसीं ताईं पंहिंजे औलाद खे ॾिसंदी रहंदी आहे। जेसीं ताईं हुनजो औलाद हुनजी नज़रुनि खां ओझल न थींदो आहे तेसीं ताईं पई उहा दुआऊं ॾींदी आहे। जेसीं ताईं असां घर वापसि न मोटंदा आहियूं, घर में हिकिड़ी हस्ती उहा हूंदी आहे जंहिंखे खुटको हूंदो आहे त मुंहिंजो औलाद ॿाहिरि आहे ऐं उहा हस्ती असांजी माउ आहे। घर वेंदा आहियूं त असांखां अहवाल ॾींहं जो हिकु हस्ती पुछंदी आहे, उहा हस्ती असांजी माउ आहे। जॾहिं असांखे कंहिं बि शइ जी घुरिज थींदी आहे ऐं असां न बि चऊं तॾहिं बि उनखे महसूसु थींदो आहे ऐं उनजे बारे में जेकॾहिं केरु पुछण वारी हस्ती आहे त उहा माउ आहे। माउ जी उहा हस्ती आहे जंहिंते जेतिरो ॻाल्हायो वञे घटि आहे। अलाह तबारक व ताला असांखे जेके बि मौक़िया ॾिए थो, बार बार उहे मौक़िया ॾींदो आहे त असां पंहिंजे घर वारनि सां सुहिणो सलूक करियूं ऐं स्पेशली पंहिंजे वालिदैन सां सलूक सुहिणो करियूं। दुआऊं बि तॾहिं क़बूलु थींदियूं आहिनि जॾहिं असां पंहिंजे वालिदैन जी मौजूदगी में उन्हनि सां सुठो सलूक कंदा आहियूं। ऐं जंहिंजा बि वालिदैन हिन फ़ानी जहान मां आबदी जहान ॾे रुख़सत करे विया आहिनि, दुआऊं उन्हनि सां जूं तॾहिं क़बूलु थींदियूं आहिनि जॾहिं उहो पंहिंजे वालिदैन जे लाइ पहिरीं दुआऊं घुरंदो आहे, पंहिंजे औलाद जे लाइ पहिरीं दुआऊं घुरंदो आहे। अलाह तबारक व ताला असांखे अव्हांखे क़दुरु करण वारनि मां पैदा करे नसीबु करे क़दुरु करणु पंहिंजे वालिदैन जो, पंहिंजे तमामु रिश्तनि जो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में अॼु मां चई चुकी आहियां स्टार्टिंग में त ॾाढा सुठा टॉपिक्स आहिनि, उन्हनि ते डिस्कस कंदासीं। अलामा साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु रहंदा ऐं हिन ट्रांसमिशन सां सहकार कंहिंजो मौजूदु आहे, नेल्सन पेंट जो सहकार नाज़रीन मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो, जेको 25% एक्स्ट्रा मूंखे कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां उहा घटि पेंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग कंदा आहियो। ऐं नेल्सन पेंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पेंट फ़राहम करे रहियो आहे, छाकाणि जो नेल्सन पेंट खे ख़बर आहे अव्हां जे लाइ अव्हांजो घर सभ खां अहम आहे, अव्हां जे लाइ अव्हांजो घर सभ खां ख़ासि आहे। ऐं मां हमेशह सम्झंदी आहियां इन ॻाल्हि खे, मां एतिरो सम्झो आहे त घर सभिनीनि खे पंहिंजो खपंदो आहे। छित चवंदा आहिनि न जहिड़ी बि हुजे पंहिंजी हुजे, त उन पंहिंजे घर खे हर को ख़ूबसूरत ज़रूरु करणु चाहींदो आहे त नेल्सन उन में अव्हांजो साथ ज़रूरु ॾींदो आहे। नाज़रीन, उन खां अलावा साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में क्विज़ जो। क्विज़ रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मेलाप। रमज़ानुल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे। अॻियां वधंदासीं अज़मत रमज़ान में जेके आयल मुअज़्ज़िज़ महिमान हिन मंच ते तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जो तारुफ़ अव्हां साण मां कराइणु चाहींदसि।
पहिरीं सीट ते जनाब मूंसां गॾु ख़ूबसूरत अंदाज़ में गुफ़्तगू कंदड़ अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब मौजूद आहिनि। दिलि जी गहराई सां मूंखे भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि अल्लामा वबरकातुहू। साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का माशाल्लाह जी माशाल्लाह। अल्लामा साहब जी मौजूदगी आहे त यकीनन प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत तव्हां ताईं पहुचंदो। नाज़रीन, उन खां अलावा मोहम्मद नदीम रियाज़ शेख साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ॾाढा सुठा पाण नात ख़्वान आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। उन खां अलावा जी असां सां गॾु मौजूदु आहिनि मंज़ूर चांडियो साहब। पाण ॾाढा सुठा आर्टिस्ट आहिनि। संदन आवाज़ आर्टिस्ट आहिनि त उन्हनि में उहे सभु ख़ूबियूं आहिनि। आवाज़ बि ॾाढो सुठो अथनि ऐं नातिया कलाम बि माशाल्लाह सां ॾाढे सुहिणे अंदाज़ में पढ़ंदा आहिनि। ही अज़मत रमज़ान ट्रांसमिशन हर साल ताईं लाइव पहुचाई वेंदी आहे मेहरान टेलीविज़न नेटवर्क जी तरफ़ां। त हर साल पाण तशरीफ़ फरमा ज़रूरु हूंदा आहिनि हिन ट्रांसमिशन में। अव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम जी। उन खां अलावा लाइबा सां गॾु मौजूदु आहे। लाइबा जो आवाज़ बि माशाल्लाह ॾाढो प्यारो आहे। तव्हांखे बि मां वेलकम चवां थी। ऐं फरीहा असां सां मौजूदु आहे। फरीहा जो आवाज़ बि माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो आहे। फरीहा खे बि दिलि जी गहराई सां भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। सो यस फरीहा, तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था। मां चाहींदसि त हम्द बारी ताला सां अव्हां हिन ट्रांसमिशन जो स्टार्ट वठो। बिस्मिल्लाह कयो। तारीफ़ उस खुदा की जिसने जहां बनाया, कैसी ज़मीं बनाई, क्या आसमां बनाया। अल्लाह 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 अल्लाह। तू नवाज़ने पे आए तो नवाज दे ज़माने, तो नवाज दे ज़माने। तू करीम ही जो ठहरा, तू करीम ही जो ठहरा, तो करम के क्या फसाने। अल्लाह 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 अल्लाह। चिड़ियों में बुलबुलों में हरदम तेरे तराने, हरदम तेरे तराने। हर एक की ज़बां पर, हर एक की ज़बां पर मौला तेरे फसाने। अल्लाह 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 अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ॾाढे सुठे अंदाज़ में प्रोग्राम जो स्टार्ट वठी चुका आहियूं। अल्लामा साहब जन जे तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब, दिलि जी गहराई सां मूंखे ॿीहर भली कार चवंदमि अज़मत रमज़ान में। ऐं माह रमज़ान जो उहो महीनो जंहिंमें यकीनन हर कंहिंजी कोशिशि हूंदी आहे त असां घणी खां घणियूं इबादतूं कयूं। गुज़िरियल प्रोग्राम्स में इन ॻाल्हि खे वाज़े कयो आहे त हीउ उहो अशरो आहे जंहिंमें हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण इबादत ते संदरो ॿुधंदा हुया, घणे खां घणी इबादत कंदा हुया। अच्छा, उहे असांजूं माऊं, असांजी भेनरूं, असांजा भाइर जेके घरनि में मौजूदु आहिनि, उन्हनि खे अवी कीअं बयानु ॾींदा, कीअं अवी पंहिंजे हिन बयान में
क्लियर कंदव त खोड़ सारा कम हूंदा आहिनि, यकीनन काफ़ी सारा कम बि करणा हूंदा आहिनि, पर गॾो गॾु इबादत बि लाज़िम करार आहे त सुहिणे अंदाज़ में इबादत कीअं कई वञे। ही जेके चंद असां वटि ॾींहं आहिनि माह रमज़ान जा, हिन मौक़े ते जॾहिं हीअ आख़िरी अशरो पंहिंजी पुॼाणी ॾांहुं सफ़र करे रहियो आहे, जेके असांजा भाइर असांजा दोस्त उन्हनि खे इहो गुज़ारिश, जेके मेल जेके हज़रात आहिनि, मर्द हज़रात आहिनि, उन्हनि खे इहा ताक़ीद हुजणु खपे ऐं इहा ताक़ीद कई वञे थी त जिथे असां सॼो साल पंहिंजनि दोस्तनि खे वक़्तु ॾियूं था, टाइम ॾियूं था, उन्हनि सां कचहरी में, उन्हनि सां घुमण फिरण में, उन्हनि सां गैदरिंग में असां टाइम ॾियूं था, त हीअ जेके चंद घड़ियूं, चंद ॾींहं वञी बचिया आहिनि, चंद रातियूं बचियूं आहिनि, असां उन संगत, उन सोबत खां, उन तमामु जेके ग़ैर ज़रूरी जेके मसरूफ़ियात आहिनि, उन्हनि सभिनी खे तर्क करे असां ख़ालिसतन अल्लाह तबारक व ताला जी यादि में चंद घड़ियूं गुज़ारियूं, असां मुराक़बो कयूं, असां अल्लाह तबारक व ताला जो दिलि सां ज़िक्र कयूं। ज़रूरी कोन्हे असां तस्बीह असांखे मिले असां तस्बीह ते उनखे पढ़णु शुरू कयूं। अल्लाह तबारक व ताला जो ज़िक्र जेसीं ताईं दिलि सां न कयो वेंदो, तेसीं ताईं उनजा फ़वाइद ऐं समरात बाने खे नसीब कोन थींदा। ऐं जिथे असां इबादात ते ज़ोर ॾियूं था, उते मां पंहिंजनि दोस्तनि खे इहो बि चवंदुसि त जेके असांजूं माइरूं भेनरूं घर में मौजूदु आहिनि या इतिकाफ़ में आहिनि, अगरि उन्हनि जा कुझु कम रहियल आहिनि, उन्हनि जी ईद जे हवाले सां, उन्हनि जे घर जे हवाले सां, घर जी मसरूफ़ियत जे हवाले सां, तव्हां उन्हनि सां साकार कयो, तव्हां उन्हनि जे कमु अचो। इहा बि हिकिड़ी इबादत आहे। असां पंहिंजियुनि भेनरुनि सां अगरि कम में हथु वधाईंदासीं, असां पंहिंजी अमड़ सां कम में हथु वधाईंदासीं, पंहिंजे नियाणियुनि सां कम में हथु वधाईंदासीं, पंहिंजी घरवारी सां गॾु कम में हथु वधाईंदासीं, उहो बि इबादत में शामिलु आहे। घर में अक्सर जेके हज़रात आहिनि, जेके मौजूदु आहिनि, उहे सभु रोज़ेदार आहिनि, रोज़ो रखनि था। असां उन्हनि जे लाइ जेको बि कमु कयूं था, अल्लाह तबारक व ताला उन जे एवज़ में असांखे अजर ऐं सवाब अता फ़रमाए थो। ऐं जेके नियाणियूं असांजे घरनि में मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि इहा गुज़ारिश कजे थी, इहा इल्तिजा कजे थी त असांजा जेके मर्द हज़रात, जेके भाउर, असांजा वालिदैन, ख़ासि तौर ते वालिद गिरामी, वॾा भाइर, नंढा भाइर, उन्हनि जे हवाले सां असां हर वक़्तु चौकस रहूं, असां उन्हनि खे ताक़ीद कंदा रहूं। बिल्कुलु फ़ुज़ूल मोबाइल जो इस्तेमालु, ग़ैर ज़रूरी मोबाइल जो इस्तेमालु, लैपटॉप जो ग़ैर ज़रूरी इस्तेमालु, आईपैड जो, तमामु गैजेट्स जो, जेके बि ग़ैर ज़रूरी शयूं आहिनि, उन्हनि खां असां उन्हनि खे पासो करायूं, हिकमत अमली सां, सुहिणे सलूक सां ऐं सुहिणी ॻाल्हि सां असां उन्हनि खे पाण सां गॾु इबादत में शरीक कयूं, ज़िक्र अज़कार में शरीक कयूं, क़ुरान मजीद जी तिलावत में शरीक कयूं। ऐं घटि में घटि जॾहिं असां कंहिं बि इबादत जे इख़्तिताम ते दुआ घुरूं त सभिनी घर भातियुनि खे असां पाण सां गॾु विहारे या उन्हनि सां गॾु वञी वेही इख़्तितामी जेका दुआ आहे उहा असां इज्तिमाही सूरत में कयूं। जिथे बि अल्लाह तबारक व ताला जा घणा बाना मौजूदु रहनि था, उते को न को अल्लाह ताला जो नेक बानो ज़रूरु हूंदो आहे, जंहिंजी अदा अल्लाह तबारक व ताला खे पसंदि अची वेंदी आहे। जॾहिं गॾियल दुआ असां इज्तिमाही तौर ते घुरूं था, अल्लाह तबारक व ताला उन दुआ खे क़बूल फ़रमाए थो। मस्जिद नबवी शरीफ़ में जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया, हिकिड़े मौक़े ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी शरीफ़ में माण्हुनि जा 2 हिसा फ़रमाया ऐं हिकिड़े हिसे खे फ़रमायूं, हेॾां वारा जेके आहिनि खाॿे पासे वारा, उहे साॼे पासे वारनि जे लाइ दुआ कनि, ऐं जेके साॼे पासे वारा आहिनि उहे खाॿे पासे वारनि जे लाइ दुआ कनि। छो त दुआ पाक ज़ुबान सां कई वञे। हदीस शरीफ़ में अल्फाज़ मौजूदु आहिनि त जेका पाकीज़ा ज़ुबान हुजे उन सां तव्हां दुआ कयो। जॾहिं पुछियो वियो या रसूल अल्लाह पाकीज़ा ज़ुबान, फरमायो तव्हांजी पंहिंजी ज़ुबान त तव्हांजे लाइ नजासत वारी थी सघे थी, छो जो असां कूड़ बि ॻाल्हायो, असां वाइदे ख़िलाफ़ी कई, उन सां न, अगरि ॿियो साम्हूं वारो तव्हांजे लाइ का दुआ घुरे थो त उन जी ज़ुबान तव्हांजे लाइ पाक आहे। हाणे इन जे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम 2 ग्रुप ठाहिया, हेॾां वारनि खे हेॾों जे लाइ ऐं हेॾां जेके वेठा आहिनि उन्हनि खे हिन पासे वारनि जे लाइ दुआ जो चयो ऐं हिक ॿिए जे लाइ हुननि दुआ घुरी। इन मां इहा ॻाल्हि असांखे ख़बर पवे थी त असां पंहिंजे वालिदैन खां बि दुआ घुरायूं, पंहिंजनि वॾनि भाइरनि खां बि पंहिंजे लाइ दुआ घुरायूं। जेके नंढड़ा ॿार घर में मौजूदु आहिनि उन्हनि जी दिलि ख़ुशि करे असां उन्हनि खां बि पंहिंजे लाइ दुआ घुरायूं, उन्हनि खे अल्फाज़ सेखारियूं त
त उहे कहिड़े तरीक़े सां दुआ घुरनि पंहिंजे अम्मा ऐं पंहिंजे बाबा जे लाइ, पंहिंजनि भेनरुनि ऐं भाइरनि जे लाइ, सभिनी मुस्लमाननि जे लाइ कहिड़े नमूने सां दुआ घुरनि। अगरि हू पंहिंजी ॿातड़ी उन ॿोलीअ सां जॾहिं अलाह ताला जो नालो वठंदा ऐं अलाह ताला खां रहमत जी दुआ घुरंदा, अलाह तबारक व ताला खे उन्हनि बचड़नि ते ॾाढो प्यार अचे थो। बल्कि हिकिड़ी रिवायत में अचे थो त जंहिं घर में अलामा साहब कथा कलामी मुआफ़ कजो, अमी ज़रूरु कंटिन्यू कजो, पर अव्हां जी इजाज़त सां मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां पई। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट्स आलम अयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मिलाप। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अमी काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं माह रमज़ान जी हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां पहुचाई वञे पई। जॾहिं ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाई वेंदी आहे त उन में कुझु स्पॉन्सर्स बि मौजूदु हूंदा आहिनि, जिन जो बि ज़िक्र कंदा हलंदा आहियूं। नेल्सन पैंट्स जो साथ मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स आलम अयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। ऐं क्विज़ जो साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप। घणो वक़्तु न थी वठां, अलामा साहब मौजूदु आहिनि त उन्हनि खे असां वक़्तु ॾींदासीं। अलामा साहब जी, अव्हां कुझु रवायत बयानु करे रहिया हुया। जी, मूं गुज़ारिश पे कई त जंहिं घर में नंढड़ो ॿारु मौजूदु आहे ऐं उन घर में रोइण जी आवाज़ आहे नंढड़े ॿार जी, अलाह तबारक व ताला उन घर जे मथां रहम नाज़िल फ़रमाए थो, उन जे मथां रहमत नाज़िल फ़रमाए थो, छो जो उन घर में रोइण वारी आवाज़ आहे। ऐं असां इहा बि कोशिशि कयूं त आख़िरी जेको हीउ ॾहाको हले पियो, इन में असां जॾहिं दुआ घुरूं, जेका इबादत करियूं, उन में कोशिशि कयूं त असांजे अख मां को हिकिड़ो ॻोढ़ो ॻड़ी पवे। ऐं जेको हिकिड़ो ॻोढ़ो बाने जो गुनहगार जो जॾहिं अख मां निकिरे थो, उहो जहन्नम जी बाहि खे बि विसाए छॾे थो। यानी जेका असांजे गुनाहनि जी जेका बाहि आहे, हिकिड़े ॻोढ़े जे सदक़े में अलाह तबारक व ताला उन्हनि सभिनी गुनाहनि खे बख़्शे मिटाए छॾे थो। बल्कि न सिर्फ़ु उन्हनि खे बख़्शे थो, मिटाए थो, उन्हनि जे एवज़ में अलाह ताला वधीक एतिरियूं वरी नेकियूं बि अता फ़रमाए। सही, बेशक बेशक बेशक। ऐं इहा बि गुज़ारिश कंदो हलंदुसि त असां इहा बि कोशिशि कयूं त असांजा जेके बि नौजवान दोस्त आहिनि, असांजा भाइर आहिनि, उन्हनि खे इहो खपे त आख़िरी हिन ॾहाके में जिथे जिथे घणो मेड़ाको हुजे, कहिड़े बि हवाले सां, ऐं उते इबादत, इज्तिमाही इबादत मौजूदु हुजे, त असां उन्हनि सां गॾु अगरि इबादत में शरीक न थिया आहियूं त घटि में घटि दुआ में ज़रूरु शरीक थियूं। असां आख़िरी ॾहाके में नमाज़ खां पोइ जेका दुआ थिए थी, तरावी खां पोइ दुआ थिए थी, ख़त्मुल क़ुरान जी दुआ थिए थी, एतिकाफ़ वारा असांजा जेके मुस्लमान ॿाहिरि वेठल आहिनि, उहे जेके दुआ घुरनि था, उन्हनि सां गॾु वेही असां दुआ घुरूं त इनशा अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे सदके, उन्हनि जी इबादतुनि जे सदके असांजूं बि इल्तिजाऊं ऐं आहूं अलाह ताला क़बूल फरमाईंदो ऐं असांजे गुनाहनि खे बख़्शे असांखे जन्नत जो मुस्तक़बिल। आमीन आमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। निमाज़ूं रोज़ो ई पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसिजे पिरीअ खे, सो उहो जेको ॿियो फ़हम आहे उनखे बि अलामा साहब ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजी गुफ़्तगू में बयानु करे चुका आहिनि। अॻियां वधंदासीं। असां सां गॾु जनाब मोहम्मद नदीम रियाज़ शेख साहब मौजूदु आहिनि। अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमने आँखों से देखा नहीं है मगर, हमने आँखों से देखा नहीं है मगर, उनकी तस्वीर सीने में मौजूद है। हमने आँखों से देखा नहीं है मगर, उनकी तस्वीर सीने
میں موجود ہے، جس نے لا کر کلام الہی دیا، جس نے لا کر کلام الہی دیا، وہ محمد مدینے میں موجود ہے، جس نے لا کر کلام الہی دیا، وہ محمد مدینے میں موجود ہے۔ پھول کھلتے گے پڑھ پڑھ کے صلی اللہ، پھول کھلتے ہیں پڑھ پڑھ کے صلی اللہ، چوم کر کے گے رہی ہے یہ باد صبا، ایسی خوشبو چمن کے گلوں میں کہاں، ایسی خوشبو چمن کے گلوں میں کہاں، جو نبی کے پسینے میں موجود ہے، ہم نے آنکھوں سے دیکھا نہیں ہے مگر ان کی تصویر سینے میں موجود ہے، جس نے لا کر کلام الہی دیا، وہ محمد مدینے میں موجود ہے۔ ہم نے مانا کہ جنت بہت ہے وسیع، ہم نے مانا کہ جنت بہت ہے وسیع، چھوڑ کر ہم مدینہ نہ جائیں کہیں، یوں تو جنت میں سب ہے مدینہ نہیں، یوں تو جنت میں سب ہے مدینہ نہیں، اور جنت مدینے میں موجود ہے، جس نے لا کر کلام الہی دیا، وہ محمد مدینے میں موجود گئے۔ اور جب حضور کے غلام علامہ صاحب دربار رسالت میں آپ صلی اللہ علیہ وسلم میں جاتے گئے، ان کی کیفیت کیا ہوتی ہے؟ شاعر کہتا ہے کہ چھوڑنا تیرا طیبہ گوارا نہیں، چھوڑنا تیرا طیبہ گوارا نہیں، ساری دنیا میں ایسا نظارہ نہیں، ایسا منظر زمانے میں دیکھا نہیں، ایسا منظر زمانے میں دیکھا نہیں، جیسا منظر مدینے میں موجود ہے، ہم نے آنکھوں سے دیکھا نہیں گے مگر ان کی تصویر سینے میں موجود۔ ماشاءاللہ جی ماشاءاللہ، اگیاں وڌوں था عظمت رمضان में साईअ जो नाज़रीन वक़्तु थी वियो आहे। अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट्स आलम बयाज़ जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप, क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी, शॉर्ट कमर्शियल ब्रेक हुयो ऐं वापसि अची चुका आहियूं अज़मत रमज़ान। ये ट्रांसमिशन अवां ताईं पहुचे पई नेल्सन पैंट्स के साथ सां। नेल्सन पैंट आलम बयाज़ जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं हुन खां अलावा साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप। अॻियां वधूं था ऐं असां वटि नात खां माशाअल्लाह साहिबु अॼु इलाही स्टूडियो मुंहिंजो भरियलु आहे। मां सभिनीनि खे कोशिशि कंदसि त प्रॉपर टाइम ॾेई सघां। लाइबा खां सनातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह करियो। मुस्तफ़ा का कभी था ना है ना होगा कोई मिसल मुस्तफ़ा का, कभी था
ना है ना होगा किसी और का ये रुतबा, कभी था ना है ना होगा कोई मिसल मुस्तफा का। उन्हें खल्क करके नाज़ा हुआ खुद भी दस्ते कुदरत, कोई शाहकार ऐसा, कोई शाहकार ऐसा कभी था ना है ना होगा कोई मिसल मुस्तफा का, कभी था ना है ना होगा कोई मिसल मुस्तफा का। माशाल्लाह जी माशाल्लाह, सुठो आवाज़ तव्हांजो लाइबा। अॻियां वधूं था अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब जिन जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। अल्लामा साहब चाहियां पई त सुकून ऐं तमानियत बाबति अव्हांजो बयानु हुजे जे प्रोग्राम में। जी जी, जेका गुफ़्तगू असांजी हली रही आहे, मां चाहियां थो त हाणे सुकून ऐं तमानियत जे हवाले सां जेको तव्हां सुवालु फरमायो, असां जॾहिं रमज़ानुल मुबारक जे आख़िरी ॾहाके में आहियूं ऐं ईद जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं, ऐं जेको ईद उजरत वारो ॾिहाड़ो आहे, त उन उजरत मिलण खां पहिरीं असांखे वधि में वधि सुठा ऐं चङा कमु करणा आहिनि। हाणे चङाइनि में जिथे इबादात आहिनि, इबादात सां गॾोगॾु कुझु ॿियूं शयूं बि अहिड़ियूं आहिनि जेके इबादत में शामिल आहिनि पर असांजी नज़रुनि खां ओझल आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि? जॾहिं असां कंहिं ॿिए सां सहकार कयूं था, ताउन कयूं था, तोहफ़ो ॾियूं था, हदियो ॾियूं था, कंहिं पाड़ेसीरी खे, कंहिं ग़रीब खे, कंहिं मुस्तहिक खे, असांजो को भाउ आहे, असांजी का भेण आहे, या को वेझो मिट माइट आहे, का बेवा आहे, को यतीम ॿार आहे, जिथे मां पंहिंजनि बचनि जे लाइ कपिड़ा वठां थो, ईद जो सामान वठां थो, ईद जे लाइ खाधे पीते जो सामान वठां थो, ॿियो न घटि में घटि उन पंहिंजे ग़रीब भाउ जे हिकिड़ी न्याणी, हिकिड़ी बेबी या उनजो जेको पुटु आहे, उन नंढड़े पुट बचड़े जे लाइ जीअं मां पंहिंजे बचे जे लाइ वठां थो, हिकिड़ी का शइ हुन पंहिंजे ग़रीब भाउ जे उन बचे जे लाइ मां वठां, उन जी धीअ जे लाइ वठां, मां जीअं पंहिंजनि भेनरुनि जे लाइ वठां थो, ईअं मां पंहिंजे पाड़ेसीरी जेको मुंहिंजे पाड़े में ग़रीब रहे थो, मां उन जे घर वारनि जे लाइ का शइ अहिड़ी शइ वठां ऐं उन्हनि खे पंहिंजनि ई घर वारनि ऐं पंहिंजनि ई बचनि जे हथां उहो तोहफ़े तौर ते जॾहिं मां उन्हनि ते पहुचाईंदुसि त इन सां बि इंसान खे क़ल्बी सुकून हासिलु थिए थो ऐं इत्मिनान जी दौलत हासिलु थिए थी। ऐं ॿियो अलाह सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, अला ख़बरदार बेज़िक्रिल्लाह, अलाह जे ज़िक्र सां तत्मइन्नुल क़ुलूब, दिलनि खे इत्मिनान नसीब थिए थो। यानी दिलनि खे, क़ल्ब खे जेको इत्मिनान थिए थो उहो ॿिए कंहिं बि शइ सां नथो थिए, अलाह तबारक व तआला जी यादि सां थिए थो, उन जे ज़िक्र सां थिए थो। ॿिए मक़ाम ते अलाह सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, फ़ज़कुरूनी, तव्हां मूंखे यादि कयो, अज़कुरकुम, मां तव्हांखे यादि कंदुसि, वशकुरूली वला तकफुरून, ऐं मुंहिंजो तव्हां शुक्र अदा कयो, गोया के नेमतुनि जो, ऐं नाशुक्री न कयो। जॾहिं इंसान अलाह जी यादि में वेहे थो, अलाह खे सॾे थो, अलाह तबारक व तआला खे पुकारे थो, त अलाह तबारक व तआला उन बाने खे फ़रिश्तनि जी महफ़िल में यादि करे थो। यानी अर्श खां मथे उहो पाक परवरदिगार पंहिंजे शान जे लाइक़ु जेके फ़रिश्ता साम्हूं मौजूदु आहिनि, उन्हनि जे साम्हूं पंहिंजे जंहिं बाने जो ज़िक्र करे अलाह तबारक व तआला, इहो केॾो न वॾो एज़ाज़ आहे उन बाने जे लाइ। त जेको ज़िक्र आहे उहो ज़िक्र इंसान जे दिलि जी तसली
ऐं सुकून जो सबबु आहे। आहा, अहिड़े नमूने सां जॾहिं असां पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करियूं था अल्लाह तबारक व ताला जी रज़ा जे लाइ, ऐं पंहिंजनि वॾनि जी ख़िदमत कयूं था अल्लाह तबारक व ताला जी रज़ा जे लाइ, त उन सां बि असांखे क़ल्बी सुकून ऐं इत्मिनान मिले इत्मिनान थो। नसीब थिए ॾिसो अगरि मुंहिंजे घर में मुंहिंजी अमड़ खे का तकलीफ़ आहे, मां उन तकलीफ़ खे दूरि कयां थो, जी हा, ऐं कहिड़े बि क़िस्म सां पंहिंजे बाबा जी तकलीफ़ खे, पंहिंजे भाइरनि जी तकलीफ़ खे दूरि कयां थो, अल्लाह तबारक व ताला पंहिंजे ख़ज़ाने मां अहिड़ी इत्मिनान जी दौलत असांजे दिलि खे अता फ़रमाए थो सही ॻाल्हि जो असांखे पंहिंजूं परेशानियूं जेके आहिनि कुझु देरि जे लाइ विसरी वञनि थियूं ऐं असांखे उहो क़ल्बी करार नसीब थिए थो। आहा, त हिन आख़िरी ॾहाके में, आख़िरी हिन छोटकारे वारे अशरे में असांखे खपे त असां इन्हनि ॻाल्हियुनि खे बि मद्देनज़र रखूं, असांजे इर्द गिर्द, असांजे घर में, असांजे पाड़े में, असांजे मिटनि माइटनि में जेके ग़रीब आहिनि असां उन्हनि सां सहकार कयूं, ईद जो सामान उन्हनि ॾे मोकिलियूं, ईद जा कपिड़ा पंहिंजी हैसियत आहर बिल्कुलु, असां बिल्कुलु, उन्हनि जी बिल्कुलु। ख़िदमत करे सघूं जीअं अल्लाह तबारक व ताला असां सां राज़ी थिए ऐं असांखे क़ल्बी सुकून ऐं इत्मिनान जी हा दौलत हा, अता फ़रमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। यकीनन रब पाक त बार बार मौक़ा फ़राहम करे थो इंसान जी ज़ात खे, पर असां उनखे जेकॾहिं सम्झूं त वाक़ई में ज़िंदगी में उहो इत्मिनान बि ईंदो, सुकून ज़रूरु नसीब थींदो। अच्छा, माउ जी उहा हस्ती आहे अल्लामा साहब, जंहिं हस्ती जहिड़ी दुनिया में ॿी का हस्ती नसीब नथी थिए इंसान खे। इंट्रो में कोशिशि कयमि त उन बाबति थोरो माउ जी हस्ती बाबति ॻाल्हाए सघां। मां चाहींदसि त माउ जी हस्ती बाबति अव्हां बयानु फ़रमायो, इस्लाम माउ सां सिल रहमीअ जो कीअं बयानु फ़रमायो आहे, माउ जी दुआ केतिरी असराइती आहे। जी, अल्लाह तबारक व ताला जेके पंहिंजा हुकूक बयानु फ़रमाया उनखां फ़ौरन पोइ जेके हुकूकुल इबाद जेके बयानु थिया, हुकूकुल इबाद मंझां सभ खां पहिरें नंबर ते, अव्वल नंबर ते जेका शइ अल्लाह तबारक व ताला रखी आहे, जंहिंजो मक़ाम रखियो आहे, उहो अम्मा ऐं बाबा जो मक़ाम ऐं मर्तबो आहे। उहा उन्हनि जी ख़िदमत आहे, उन में अमड़ शामिल आहे ऐं अमड़ जो हक़ 3 भेरा आहे। कंहिं साहबी रसूल पुछियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां, या रसूलल्लाह मुंहिंजे मथां कंहिंजो हक़ आहे? फरमायूं तुंहिंजी माउ जो, तुंहिंजी माउ जो, वरी बि तुंहिंजी माउ जो, चौथे भेरे फरमायूं तुंहिंजे पीउ जो। यानी माउ जो एतिरो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे, इन जे करे जो हुन पूरी ॼमार, पूरी ज़िंदगी पंहिंजे ॿचनि जी हिफ़ाज़त में ज़िंदगी गुज़ारी आहे, उन्हनि जी ख़िदमत में ज़िंदगी गुज़ारी आहे। जीअं मां इंट्रो में फरमायो पिए त माउ जेका आहे, अगरि ॿचो नथो सुम्हे, उनखे का तकलीफ़ आहे त उन सां गॾोगॾु उनजी माउ बि जाॻे थी, उन तकलीफ़ खे उहा महसूसु करे थी, उन जी हाजत खे महसूसु करे थी, उन जी ज़रूरत खे महसूसु करे थी। इवन कि अगरि उनखे बुख लॻल आहे, ज़ुबान सां उहो ॿचो चवे नथो मूंखे बुख लॻी आहे, पर माउ उन जी उन ॿोलीअ खे सम्झे थी, उन जे रोइण जे अंदाज़ खे सम्झे थी त मुंहिंजे ॿचे खे खीर जी ज़रूरत आहे या मुंहिंजे ॿचे खे पेट में सूर जी तकलीफ़ आहे। यानी उन अंदाज़ खे सम्झे थी, उन रोइण वारी कैफ़ियत खे सम्झे थी त मुंहिंजे ॿार खे कहिड़ी शइ जी घुरिज आहे, मां उन जी घुरिज खे पूरो कयां ताकी मूंखे तसल्ली मिले ऐं मूंखे इत्मिनान मिले, मुंहिंजे ॿचे खे बि इत्मिनान मिले। माउ खे पूरी ज़िंदगी एसी ताईं इत्मिनान नथो मिले जेसी ताईं उनजो ॿचो ख़ुशहाल नथो थिए। जॾहिं उनजो ॿचो ख़ुशहाल थिए थो उन जी दुआउनि सां, अच्छा माउ जी जेका दुआ आहे, ईअं सम्झो ॿचनि जे लाइ जीअं नबीअनि जी दुआ पंहिंजी उम्मतिन जे लाइ मक़बूल ई मक़बूल आहे, अहिड़े ई नमूने अमड़ जी ऐं अबे जी दुआ पंहिंजी औलाद जे लाइ ईअं ई आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत जे लाइ। हज़रत मूसा अला नबीन अलैहिस्सलाम जी जेॾीमहिल अम्मा हिन दुनिया खे छॾे वई ऐं कोहे तूर ते वञणु लॻा, हुकुम थियो मूसा हाणे थोरो पाण खे संभाले अचिजांइ, या अल्लाह अॻु में त इहो हुकुम न जारी थियो आहे। फरमायूं त मूसा अॻु में तुंहिंजी अम्मा तुंहिंजे पोयां तुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदी हुई, अॼु तुंहिंजे पोयां को दुआ घुरण वारो कोन्हे। त जेसी ताईं इहे हस्तियूं मौजूदु आहिनि, बल्कि मां इहो चवंदो आहियां पंहिंजनि दोस्तनि खे, पंहिंजे स्टूडेंट्स खे, त माउ जो जेको दर्जो आहे, माउ जी जेका दुआ आहे, जीअं मुर्शिद
यानी मुर्शिद खां बि वधीक अगरि का ज़ात आहे त उहा जी हाँ। अमड़ जी ज़ात आहे। हा हा सुभान अल्लाह। त दुनिया में मां जहिड़ी हस्ती बिल्कुलु, का बि कोन्हे। बिल्कुलु। जीअं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो न, हदीस शरीफ में अचे थो, अल जन्नतु तहत अक़दामिल उम्महात, यानी जन्नत जेका आहे उहो माउ जे पेरनि हेठां आहे। बेशक। मतिलबु छा? मतिलबु इहो त माउ जी तव्हां ख़िदमत कयो, माउ जी ख़िदमत जे नतीजे में अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे जन्नत जो मुस्तहिक बणाए छॾींदो। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु फरमायो आहे अलम साहिब जिन जे हिन बयान सां ई असां अॻियां वधंदासीं। वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन थी वियो आहे। नेल्सन पैंट्स जो साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान खे अव्हां ताईं पहुचाइण में। नेल्सन पैंट्स आलम या जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं क्विज़ जो बि साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप ऐं ॾिसंदा रहिजो अव्हां जी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी। शॉर्ट कमर्शियल ब्रेक हुयो, नंढड़ो ब्रेक हुयो। वापसि अची चुका आहियूं। ॾाढा सुठा नातख़्वास जे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, सो उन्हनि खे भरपूर टाइम ॾींदासीं। नातिया कलाम ॿुधंदासीं अज़मत रमज़ान सां जंहिंजो सहकार मौजूदु आहे उन्हनि जो बि ज़िक्र कंदा हलंदासीं। नेल्सन पैंट्स जो साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। मंज़ूर चांडियो साहिबु मौजूदु आहिनि। अव्हांखे घणो इंतज़ारु न कराईंदासीं, मां चाहींदसि त नातिया कलाम अव्हां ॿुधायो। माशाअल्लाह जी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन वअला आलिहि वसहबिहि वसल्लम, अल्लाहुम्मा सल्ली अला। वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा, करने रोज़े का दीदार, करने रोज़े का दीदार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा। देखा नहीं दर उनका अब तक क्या होगा अंजाम, देखा नहीं दर उनका अब तक क्या होगा अंजाम, लेकिन मेरे दिल की धड़कन देती है पैगाम, मरने से पहले एक बार, मरने से पहले एक बार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा, करने रोज़े का दीदार, करने रोज़े का दीदार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा। क्या गम है कि जकड़े हुए हैं दूरी की जंजीर, क्या गम है कि जकड़े हुए हैं दूरी की जंजीर, मिल जाएगी मुझको मेरे ख्वाबों की ताबीर, जिस दिन चाहेंगे सरकार, जिस दिन चाहेंगे सरकार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा, करने रोज़े का दीदार, करने रोज़े का दीदार मैं
مدینے جاؤں گا وہ بھی دن آئے ایک بار میں مدینے جاؤں گا وہ بھی دن آئے ایک بار میں مدینے جاؤں گا رحمت عالم شاہ مدینہ نبیوں کے سردار رحمت عالم شاہ مدینہ نبیوں کے سردار میری زیست میں وہ لمحے آ جائیں سرکار میں بھی کہوں سب سے ہر بار میں بھی کہوں سب سے ہر بار میں مدینے جاؤں گا وہ بھی دن آئے ایک بار میں مدینے جاؤں گا کرنے روزے کا دیدار کرنے روزے کا دیدار میں مدینے جاؤں گا وہ بھی دن آئے ایک بار میں مدینے جاؤں گا وہ بھی دن آئے ایک بار میں مدینے جاؤں گا माशाअल्लाह जी माशाअल्लाह अलामा साहब जिन जी तरफ़ अॻियां वधंदसि अलामा ताहिर ताहिरी साहब मां चाहियो पिए त डिस्कस करियो पाकाईअ बाबति हूअं त अमड़ जे हवाले सां हिकिड़ो मां वाक़ियो शेयर करणु चाहियां थो छा जे हवाले सां अमड़ जे हवाले जी सां जी प्लीज़ प्लीज़ हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन जा शागिर्द स्टूडेंट ऐं ख़लीफ़ा हज़रत तैफूर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो लक़ब आहे हज़रत बायज़ीद बुस्तामी बुस्ताम शहर जा जेके रहाकू हुआ उन्हनि हिकिड़े भेरे क़ुरान मजीद पढ़ियो पिए पंहिंजे उस्ताद वटि जी त जॾहिं अमड़ जे हक़ जो ज़िक्र आयो त फ़ौरन पंहिंजे उस्ताद खां इजाज़त वठी ऐं पंहिंजी अमड़ ॾे पहुता ऐं अमड़ खे अर्ज़ु कयूं अम्मा मां ॿिनि हस्तियुनि जो हक़ पूरो नथो करे सघां या त मां तुंहिंजो हक़ पूरो कयां या पंहिंजे परवरदिगार जो पूरो कयां मां ॿिनि जो हक़ एतिरो बर्दाश्त नथो करे सघां ॿिनि हस्तियुनि जो हक़ त अमड़ चयसि बच्चा मां पंहिंजो हक़ तोखे बख़्शे छॾियो आहे हाणे तूं पंहिंजे रब जे हवाले ई तूं वञी उन जे हक़ खे पूरो कर हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह 35 साल अल्लाह ताला जी यादि में इबादत में रियाज़त में मुजाहिदे में जंग जर में अल्लाह ताला खे राज़ी करण में गुज़ारिया वरी जॾहिं उहे अरसो गुज़रियो साल गुज़रिया ऐं वरी पंहिंजे घर जे उन दरवाज़े ते आया ऐं चाहियूं त दरवाज़ो खड़कायां पर रुकी विया त अमड़ आराम में हूंदी मथां आराम में ख़लल पइजी वञेसि मां दर नथो खड़कायां थोरी देरि इंतज़ारु थी राति जो आख़िरी पहर जॾहिं थियो त पाणीअ जे वहण जो आवाज़ु अचे पियो ऐं पाणी वहणु शुरू थियो घरां त सम्झी वियो त अम्मा तहजुद जे लाइ उथी आहे हाणे वुज़ू करे रही आहे पोइ दरवाज़ो खड़कायूं बल्कि वरी थोरी देरि ख़ामोश थिया त ॾिसां अम्मा तहजुद पढ़ी दुआ कहिड़ी थी घुरे हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जी वालिदा नमाज़ पढ़ी तहजुद पढ़ी अल्लाह खां दुआ घुरी रही हुई त या अल्लाह मुंहिंजो बच्चो तुंहिंजी मुहबत में तुंहिंजी रज़ा जी ॻोल्हा में तुंहिंजनि प्यारनि जी सोबत अख़्तियार कई आहे मुंहिंजा मौला मां त उनखे पंहिंजो हक़ बख़्शियो हाणे जंहिं मक़सद जे लाइ हू निकितो आहे मुंहिंजा मौला तूं उनखे उन मक़सद में कामयाबु फरमा फरमाइनि था जॾहिं उहो मूं दरवाज़ो खड़कायो ऐं जेका अमड़ जी उहा दुआ मुंहिंजे लाइ जेका उन्हनि जी ज़ुबान तां निकिती अल्लाह तबारक व ताला 35 सालनि जी महिनत ऐं मुशक़त में जेको मूंखे मक़ाम न अता फ़रमायो मुंहिंजी अम्मा जी दुआ सां उन खां वधीक मक़ाम ऐं मर्तबो अता फ़रमायो फरमाइनि था मां भुल में हुउसि त वधीक जेका अल्लाह ताला जी रज़ा आहे उहा इबादत ऐं रियाज़त में पर न जेका अल्लाह ताला जी जेका मुहबत ऐं रज़ा ऐं उनजो जेका मारिफत जी दौलत आहे उहा अबे ऐं अमड़ जी दुआ में आहे त जॾहिं असां अबे ऐं अमड़ जी ख़िदमत करियूं था ऐं दिलि सां उन्हनि जूं दुआऊं असांजे लाइ निकिरनि थियूं त अल्लाह तबारक व ताला असांखे पंहिंजी ज़ात जी
मुहबत बि अता फ़रमाए थो ऐं मारिफत जी दौलत बि हा अता हा सुबहान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह। अच्छा अलामा साहब, पाकईअ बाबति चाहींदसि त अॼु जे प्रोग्राम में बयानु हुजे बिलख़ुसूस इन टॉपिक ते। पोयनि गुज़िरियल प्रोग्राम्स में इन तरह जो टॉपिक उन ते न ॻाल्हायो आहे। हूअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर कंहिंजी त कोशिशि हूंदी आहे माह रमज़ान जो महीनो बार बार वुज़ू करणु ऐं लबनि ते दरूद पाक कसरत सां हूंदो ई आहे, ज़िक्र करे रहिया हूंदा आहियूं। पर पाकाई इंसान आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर वक़्तु पाकाई में कोन थो रही सघे। पाकाई बाबति इस्लाम कीअं बयानु फ़रमायो आहे? पाकाई जे हवाले सां ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो ज़ाहिरी पाकी आहे ऐं ॿियो बातिनी पाकी आहे। ज़ाहिरी पाकी खे क़ुरान ऐं सुन्नत जेको आहे हिकिड़ी पाकी खे फ़र्ज़ जो दर्जो ॾिनो आहे, हिकिड़ी खे वाजिब जो दर्जो ॾिनो आहे ऐं ॿी खे सुन्नत जो दर्जो ॾिनो आहे। जेका फ़र्ज़ जे दर्जे में आहे उहो गुस्ल आहे जेको असांजे मथां लाज़िम थिए थो ऐं इंसान जॾहिं हद बुलूगत ताईं पहुचे थो उन जे मथां उहा कैफ़ियत तारी थिए थी, उहा हालत तारी थिए थी। उन पाकी खां नापाकी खां पाकी में अचण जे लाइ इंसान गुस्ल करे थो ऐं नापाकी वारी उहा हालत दूरि थिए थी। इहो असांखे फ़र्ज़ जे दर्जे में क़रार ॾिनो वियो आहे। जेसीं ताईं उहो इंसानु गुस्ल न कंदो उन जी पाकी न थींदी, उन जी पाकी न थी त उन जी नमाज़ क़बूल कोन थींदी, उन जी का बि इबादत क़बूल कोन थींदी, उनखे क़ुरान मजीद जी तिलावत जी इजाज़त कोन मिलंदी, क़ुरान मजीद खे इवन के हथ लाइण जी बि इजाज़त कोन मिलंदी। उन खां पोइ आहे अगरि को शख़्स मरी वञे, गुज़ारे वञे त उन जी पाकीज़गी असांजे मथां लाज़मी आहे, जेरनि जे मथां। यानी कि जेको मरी वियो आहे उन जे वजूद खे पाक करणु, उनखे गुस्ल ॾियणु असांजे मथां वाजिबु आहे। असां उन जे जिस्म खे पाक कयूं, उनखे गुस्ल ॾियूं, उनखे वेंझारियूं। ऐं टे नंबर ते जेको जॾहिं बि असां इबादत करियूं था त कुझु इबादतूं अहिड़ियूं आहिनि उन इबादत खे करण खां पहिरीं अलाह तबारक व ताला असांखे जेका नंढी नापाकी आहे, नंढी नापाकी जेका असांजी तबई हाजत जेके खाऊं था ऐं पीऊं था उन जे नतीजे में जेका तबई हाजत असांखे थिए थी वॉशरूम वग़ैरह जी, उन जे नतीजे में असांखे उहा नापाकी तारी थिए थी। अलाह तबारक व ताला उन नंढी नापाकी खे बि दूरि करण जो असांखे फ़रमाए थो त इबादत जा अहल तव्हां उन वक़्तु थींदव जॾहिं नंढी नापाकी खे बि दूरि कंदो। वॾी नापाकी गुस्ल सां दूरि थिए थी ऐं नंढी नापाकी वुज़ूअ सां दूरि थिए थी। ऐं हदीस शरीफ़ में अचे थो त जॾहिं हिकिड़ो बानो तसल्ली सां इत्मिनान सां वुज़ू करे थो, पहिरियां गुरड़ी करे थो त गुरड़ी जो आख़िरी कतिरो वात मां जॾहिं पाणी जो निकिरे थो त अलाह तबारक व ताला उन आख़िरी कतिरे सां वात जा सभई गुनाह छाणे छॾे थो ऐं गुनाह उहे उन जा ख़तमु थी वञनि था। जॾहिं मुंहुं धोए थो त मुंहं सां उहे मुंहुं धोइण सां मुंहं जा गुनाह निकिरी वञनि था, छड़ी वञनि था। हथ ऐं ॿाहूं धोइण सां हथ ऐं ॿाहुनि जा जेके गुनाह आहिनि उहे छड़ी वञनि था। जॾहिं पेर इंसानु धोए थो जी अलामा साहब कता कलामी मुआफ़ कजो, मां हितां खां ई चाहींदसि त अव्हां खां कंटिन्यू करायूं। वक़्तु साही जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान में ब्रेक जी तरफ़ वधूं पियूं। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन साथ मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स आला मयार जो नेशनल पैंट त ब्रांड आहे रंग ज़िंदगीअ जो ऐं गॾोगॾु साथ क्विज़ जो मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मिलाप। क्विज़ त ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अमी ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में नंढो ब्रेक हुयो ऐं प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थी चुका आहियूं। अज़मत रमज़ान अव्हां ताईं पहुचे पियो नेल्सन जे साथ सां। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो ऐं क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मिलाप। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अलामा साहब वधीक वक़्तु नथी वठां, मां चाहींदसि त वुज़ू बाबति तव्हां बयानु फ़रमाए रहिया हुयो त प्लीज़ अमी कंटिन्यू करियो। जी, इहा जेका नंढी नापाकी आहे इनखे ख़तमु करण जे लाइ इंसानु जॾहिं पाक थिए थो, हदीस शरीफ़ में अचे थो जॾहिं गुरड़ी करे थो त वात जा गुनाह छड़नि था, मुंहुं धोए थो मुंहं जा गुनाह छड़नि था, हथ ऐं ॿाहूं धोए थो, पेर धोए थो, मथे जो मसह करे थो त इन सां सॼे गोया के जेके बि उज़वा हुन धोता उन्हनि जा सभई गुनाह छड़ी विया। ऐं जॾहिं उहो
इबादत में बीहे थो त गोया क अल्लाह तबारक व ताला पहिरीं उन बहाने खे हर गुनाह खां पाक कयो आहे, पोइ पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजी बारगाह में बीहण जे क़ाबिल बनायो आहे। बेशक यानी इंसान जॾहिं अल्लाह तबारक व ताला जे हुज़ूर पेश थिए थो, अल्लाह ताला जी एतिरी करम नवाज़ी आहे त पहिरें वुज़ू में उनखे बिल्कुलु गुनाहनि खां बि पाक करे थो ऐं जेका नंढी नापाकी आहे उन खां बि पाक करे थो ऐं बानो अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में पाकीज़ा बणिजी बीहे थो। हदीस शरीफ़ में आयो अत्तहारतो निस्फुल ईमान, ऐं हिकिड़ी जॻह ते अत्तहारतो शतरुल ईमान, तहारत जेका आहे, पाकीज़गी जेका आहे, इहो अधु ईमान आहे, ईमान जो अधु आहे पाकीज़गी। क़ुरान मजीद खे अगरि असां ॾिसूं त अल्लाह तबारक व ताला पंहिंजनि उन्हनि ॿारनि खे जेके पाकीज़गी रखनि था, पाक साफ़ रहनि था, साफ़ ऐं सुथरा रहनि था, गंदगी ऐं ग़लाज़त खां पाण खे, पंहिंजे वजूद खे, पंहिंजे लिबास खे, पंहिंजी सोच खे, पंहिंजे फ़िक्र खे, पंहिंजी ज़हानत खे बचाइनि था, त अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे लाइ इरशाद फ़रमाए थो इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन, बेशक उहे जेके बाना अल्लाह तबारक व ताला जा जेके पाकीज़गी अख़्तियार कनि था, अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे पंहिंजो महबूब बणाए थो, गोया कि उहे अल्लाह ताला जा महबूब ऐं पसंदीदा बाना आहिनि। अल्लाह ताला उन्हनि सां मुहबत फरमाए थो। यानी पाकीज़गी, सफ़ाई ऐं सुथराई या अल्लाह तबारक व ताला जी मुहबत जी निशानी आहे। बिल्कुलु। ऐं जेको गंदगी में रहे, ग़लाज़त में रहे, मेरो रहे, अच्छा इन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे सादगी वारे अंदाज़ में बि साफ़ सुथरो रहणु। इन जो इहो मतिलबु कोन्हे तव्हां हर वक़्तु नवां कपिड़ा पायो ऐं नयूं शयूं इस्तेमालु कयो। पाकीज़गी जो मतिलबु आहे पंहिंजे वजूद ऐं लिबास खे हर वक़्तु गंदगी ऐं ग़लाज़त खां महफ़ूज़ रखणु, ऐं इहो अल्लाह तबारक व ताला जो जेको बानो ज़ाहिरी पाकीज़गी अख़्तियार करे थो, इन ज़ाहिरी पाकी जे सदक़े में अल्लाह उनखे बातिनी पाकीज़गी बि अता फरमाए। सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। अल्लामा साहब ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में, ॾाढो पोलाइटली अव्हां पाकईअ बाबति ॻाल्हायो आहे। असां अॻियां वधूं था ऐं फ़रीहा असां सां गॾु मौजूदु आहे। फ़रीहा खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो तव्हां। शाफ़ाए महशर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुरसले दावर खास पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नूर मुजस्सम नय्यर आज़म सरवर आलम मुनसे आदम। नूर मुजस्सम नय्यर आज़म सरवर आलम मुनसे आदम। नूह के हमदम खज़र के रहबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बहरे सखावत काने मुरवत आया रहमत शाफ़ाए उम्मत।
بحر سخاوت کان مروت آیا رحمت شفاء امت مالک جنت قاسم کوثر صلی اللہ علیہ وسلم صلی اللہ علیہ وسلم صلی اللہ علیہ وسلم. اللہ جی ماشاء اللہ. لائبہ اساں सां गॾु मौजूदु आहे. लाइबा खां बिना ते कलाम ॿुधंदासीं. बिस्मिल्लाह कयो लाइबा तव्हां. जबी मेरी हो संगे दे तुम्हारा या रसूल अल्लाह जबी मेरी हो संगे दे तुम्हारा या रसूल अल्लाह यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह जबी मेरी हो संगे दे तुम्हारा या रसूल अल्लाह यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह. सुभान अल्लाह जी माशाअल्लाह. लाइबा जो इलाही सुठो आवाज़ु, इलाही प्यारो आवाज़ु अव्हां ताईं पहुतो. नाज़रीन, अज़मत रमज़ान में साही वठणु चाहींदसि. नेल्सन पैंट जो साथ मौजूदु आहे. रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे. ऐं उन खां अलावा क्विज़ जो साथ मौजूदु आहे. अज़मत रमज़ान खे अव्हां ताईं पहुचाइण में क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मिलाप. क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप. काॾे न वञिजो, अमीर ॾिसंदा रहिजो अव्हां जी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान. नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी. अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी उहा ट्रांसमिशन जेका मेहरान टेलीविज़न तरफ़ां अव्हां ताईं हर साल पहुचाई वेंदी आहे. ऐं माशाअल्लाह सां हिन साल बि ॾाढो कामयाबी सां अव्हां ताईं पहुती आहे. ऐं हीअ जेके रिमेनिंग असांजा माह रमज़ान जा डेज़ आहिनि, माह सियाम जा, कोशिशि हूंदी त ख़ूबसूरत अंदाज़ में हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुची सघे. ऐं उन में सभ खां घणो साथ असांजो ॾिनो आहे नेल्सन पैंट्स. नेल्सन पैंट्स आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे. रंग ज़िंदगी जो, ऐं उन खां अलावा साथ मौजूदु आहे क्विज़ ऐं रमज़ान क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मिलाप. क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप. अॼु जेको स्टार्टिंग में टॉपिक हुयो उहो माउ बाबति हुयो. माउ जी हस्ती, माउ जूं दुआऊं, माउ जो ज़िंदगी में रहणु, माउ जी रहमत. सो असां वटि मोहम्मद नदीम रियाज़ शेख साहब मौजूदु आहिनि जेके माउ बाबति कलाम ॿुधाइणु चाहिनि पिया. जी बिस्मिल्लाह. मगर तेरी कमी है,
چڑیوں کی گے چہکار مگر تیری کمی ہے، قسمت نے کیا دولت ممتا سے ہے محروم، دولت کا ہے انبار مگر تیری کمی ہے، رمضان کی رونق تھی تیرے دم سے دو بالا، ہے سحری و افطار مگر تیری کمی ہے، موت کی آغوش میں جب تھک کے سو جاتی ہے ماں، موت کی آغوش میں جب تھک کے سو جاتی ہے ماں، تب کہیں جا کر کے تھوڑا سا سکون پاتی ہے ماں، تب کہیں جا کر کے تھوڑا سا سکون پاتی ہے ماں، مانگتی ہی کچھ نہیں اپنے لیے اللہ سے، مانگتی ہی کچھ نہیں اپنے لیے اللہ سے، اپنے بچوں کے لیے دامن کو پھیلاتی ہے ماں، اپنے بچوں کے لیے دامن کو پھیلاتی ہے ماں، اپنے بچوں کے لیے دامن کو پھیلاتی ہے ماں، کوئی ان بچوں سے پوچھے جل کے مر جاتی ہے ماں، کوئی ان بچوں سے پوچھے جل کے مر جاتی ہے ماں، پیار کہتے ہیں کسے اور ممتا کیا چیز ہے، پیار کہتے ہیں کسے اور ممتا کیا چیز ہے، کوئی ان بچوں سے پوچھے جل کے مر جاتی ہے ماں، کوئی ان بچوں سے پوچھے جل کے مر جاتی ہے ماں۔ اور علامہ صاحب کربلا کا معرکہ جس میں جناب سیدہ زینب سلام اللہ علیہا اپنے دونوں فرزند اون اور محمد کو کیا ارشاد فرماتی ہیں اور تمام ماؤں کو سبق دے جاتی ہیں، سبق کا عنوان دیکھیے گا کہ سب سے پہلے جان دینا، سب سے پہلے جان دینا فاطمہ کے لال پر، سب سے پہلے جان دینا فاطمہ کے لال پر، رات دن اونو محمد کو یہ سمجھاتی ہے ماں، رات دل اونو محمد کو یہ سمجھاتی ہے ماں۔ ऐं अल्लाह तबारक व ताला जिन जिन जा बि वालिदैन हिन जहान मां रुख़सत थी चुका आहिनि, रब पाक उन्हनि खे अबदी जहान ॾे रुख़सत कयो आहे त अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए, ऐं असां अव्हां जा वालिदैन ज़िंदा आहिनि, रब पाक उन्हनि खे वॾी ॼमार नसीब फ़रमाए, असांजे मथां उन्हनि जी हस्ती जो सायो हमेशह सलामत हुजे, सिहत याब उहे हमेशह हुजनि। अलामा साहब घटि वक़्तु बचियो आहे, मां चाहियां पई त थोरो असांजे घर जे उन अगेन माहौल खे ख़ूबसूरत बणाइण जे हवाले सां ई तव्हांजो हिकिड़ो मैसेज हुजे असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ। जीअं माउ जे हवाले सां गुफ़्तगू हली रही हुई ऐं जेको असांजे नदीम रियाज़ साहिबु जेको कलाम पढ़ियो माउ जे हवाले सां, उन में इहो बि हिकिड़ो बंदि पढ़ियो वियो त पंहिंजे लाइ कॾहिं का शइ नथी घुरे, पंहिंजनि बचनि जे लाइ हमेशह दुआ घुरंदी आहे ऐं पंहिंजनि बचनि जे लाइ अलाह ताला जी बारगाह में रुजू थींदी आहे। अगरि कंहिंजा वालिदैन हिन दुनिया खे छॾे विया आहिनि त हाणे उन जे मथां लाज़िम आहे त घटि में घटि पंहिंजे उन जेके जुदा थी विया आहिनि माउ पीउ उन्हनि जे लाइ दुआ ज़रूरु घुरे। हर इबादत खां पोइ जॾहिं बि हू दुआ घुरे सभ खां पहिरीं पंहिंजे अम्मा ऐं पंहिंजे अबे जे लाइ ज़रूरु दुआ घुरे त अल्लाह तबारक व ताला उन्हनि जी हतमी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए। क़ुरान मजीद में अगरि असां ॾिसूं त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जेको अल्लाह ताला जो ख़लील यानी गहरो दोस्त जंहिंखे अल्लाह ताला क़रार ॾिनो आहे ख़लील, उहो इब्राहीम ख़लीलुल्लाह
ان جی دعا کے اللہ قرآن مجید میں جو شامل فرماयो उहे अल्फाज़ उन में बि वालिदैन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो ज़िक्र आहे। रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िरली व लिवालिदैया व लिलमुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। इन में बि वालिदैन जो ज़िक्र उन्हनि कयो आहे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम, या अल्लाह जीअं मुंहिंजी औलाद जी बख़्शिश फरमा ईअं मुंहिंजे वालिदैन जी बि बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमा। ऐं न सिर्फ़ जेके वालिदैन हिन दुनिया खे छॾे विया, पर अगरि जंहिंजा वालिदैन हयात आहिनि उन्हनि जी सिहतयाबी जे लाइ बि हमेशह इंसानु दुआगू रहे, दुआ घुरंदो रहे। उन्हनि जा जेके एहसान आहिनि असांजे मथां, असां उन्हनि खे साम्हूं रखी करे पंहिंजी दुआ में उन्हनि खे शामिल कंदासीं त इंशा अल्लाह असांजी दुआ उन्हनि जे सदके में अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाईंदो। आमीन जी आमीन। ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज अलामत साहब। असां अॻियां वधूं था, असां सां गॾु फरीहा मौजूदु आहे, उन खां सनातिया कलाम ॿुधंदासीं। जी फरीहा, बिस्मिल्लाह। जहाँ रोज़े पाके खैरुल वरा है, जहाँ रोज़े पाके खैरुल वरा है, वो जन्नत नहीं है तो फिर और क्या है। कहाँ में कहाँ ये मदीने की गलियाँ, कहाँ में कहाँ ये मदीने की गलियाँ, ये किस्मत नहीं है तो फिर और क्या है। मुहम्मद की अज़मत को क्या पूछते हो कि वो साहिबे काबा कौसैन ठहरे। मुहम्मद की अज़मत को क्या पूछते हो कि वो साहिबे काबा कौसैन ठहरे। बशर की सरे अर्श मेहमान नवाज़ी, बशर की सरे अर्श मेहमान नवाज़ी, ये अज़मत नहीं है तो फिर और क्या है। जहाँ रोज़े पाके खैरुल वरा है, वो जन्नत नहीं है तो फिर और क्या है। जो आसी को कमली में अपनी छुपा ले, जो दुश्मन को भी जख्म खा कर दुआ दे। जो आसी को कमली में अपनी छुपा ले, जो दुश्मन को भी जख्म खा कर दुआ दे, उसे और क्या नाम देगा ज़माना, उसे और क्या नाम देगा ज़माना। ये रहमत नहीं है तो फिर और क्या है। कहाँ में कहाँ ये मदीने की गलियाँ, कहाँ में कहाँ ये मदीने की गलियाँ, ये किस्मत नहीं है तो फिर और क्या है।
माशाल्लाह इलाही इलाही ख़ूबसूरत कलाम। ही कलाम मूंखे ॾाढो ॾाढो घणो वणंदो आहे। सभु नातिया कलाम बेहद ख़ूबसूरत अॼु जी हिन ट्रांसमिशन में शामिलु कया विया। ॾाढा सभु ख़ूबसूरत आवाज़ मुंहिंजी ट्रांसमिशन में मौजूदु रहिया। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु जिन जी शिरकत सां उन्हनि जी मौजूदगी सां यकीनन ही ट्रांसमिशन अव्हां ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में नाज़रीन पाती। अव्हां जे वक़्तु ॾियण जी अलामा साहब मां थोराइती आहियां। ही नेल्सन जा महिमान बणिजा। मोहम्मद नदीम रियाज़ शेख साहब असां सां मौजूदु रहिया। ॾाढा सुठा पाण नातख़्वा आहिनि। अव्हां जे वक़्तु ॾियण जा बि थोराइता आहियूं। अव्हीं बि नेल्सन जा महिमान बणिजा। ऐं मंज़ूर चांडियो साहब असां सां गॾु तशरीफ़ फरमा रहिया अॼु जी ट्रांसमिशन में। अव्हां जे वक़्तु ॾियण जा बि थोराइता आहियूं ऐं अव्हीं बि नेल्सन जा महिमान बणिजा। लाइबा असां सां नाज़रीन मौजूदु रही। थैंक यू लाइबा। ऐं लाइबा अव्हीं क्विज़ जा महिमान बणिजा। उनखां अलावा फ़रीहा असां सां गॾु नाज़रीन मौजूदु रही। फ़रीहा तव्हां बि क्विज़ जा महिमान बणिजो। थैंक यू तव्हां असांखे टाइम ॾिनो अॼु जी ट्रांसमिशन में। हिन तरफ़ पंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां। पंहिंजे इंटायर टीम जी शुक्रगुज़ार आहियां जिन साथ सां ये ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुती। पर टीम सां गॾोगॾु साथ स्पॉन्सरशिप मौजूदु हूंदी आहे त उन्हनि जो बि ज़िक्र कंदा हलंदासीं लास्ट में ज़रूरु। नाज़रीन अज़मत रमज़ान माह रमज़ान जी ट्रांसमिशन अव्हां ताईं मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां पहुचाई वई जंहिंमें भरपूर अॼु जी ट्रांसमिशन में साथ रहियो नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट्स आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। रंग ज़िंदगी जो जेको 25% एक्स्ट्रा अव्हां खे कवरेज ॾींदो आहे जंहिंसां अव्हां घटि पेंट जी मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो। फ्री कलर एडवाइस फ्री सर्विस बि आहे जेका ही इस्तेमालु कंदा त अव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में ईंदव ऐं उनजे मशवरे सां घर खे वधीक ख़ूबसूरत बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो। अच्छा जनाब क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु रहियो आहे ट्रांसमिशन खे अव्हां ताईं पहुचाइण में। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेला ऐं क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत हर घर जी सुञाणप। ऐं सभिनीनि खे लास्ट में चवंदी आहियां त ही क़रीब क़रीब वक़्तु हूंदो आहे इफ़्तार जे। रोज़ो खोलींदा आहियूं पूरो ॾींहुं रोज़े में गुज़रंदो आहे ऐं जीअं जीअं रोज़नि में अॻियां पाण वधंदा वेंदा आहियूं माह रमज़ान जॾहिं ॾिसंदा आहियूं त ख़तमु थियण ते आहे त यकीनन हिकिड़ी आदत बि पइजी वेंदी आहे रोज़े जी माह सियाम जे महीने में। पर वरी बि इंसान आहियूं इंसान ज़ात आहियूं त थोरो वीकनेस बि महसूसु थींदी आहे। थोरी सुस्ती बि महसूसु थींदी आहे। उनखां पोइ दुआ घुरंदा आहियूं त मूंखे लॻंदो आहे त अल्लाह तबारक व तआला खे असांजी दुआ यकीनन ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी हूंदी। पंहिंजी दुआउनि में असांखे भरपूर रखंदो यादि अल्लाह निगहबान। ऐं वेंदे वेंदे ख़ूबसूरत नातिया कलाम अव्हां ताईं छॾींदा वेंदासीं। ख़ूबसूरत को कलाम छॾींदा वेंदासीं ऐं उहो ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो लाइबा जो। जी लाइबा लतीफ़ सरकार जी का वाई ॿुधाईंदव या कुझु ॿियो ॿुधाईंदव प्लीज़ जेको अव्हां ॿुधाइणु चाहियो। मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है। मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने से बुलावा रहा है। मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। नवासों का वो सदका बांटते हैं, ज़माना उनका सदका खा रहा है, ज़माना उनका सदका खा रहा है। मदीने से बोला
بلاوا رہا ہے، میرا دل مجھ سے پہلے جا رہا ہے،